ॾियारीअ जी तयारी हली रही आहे। ॾियारीअ ते भाऊ भला जेके गाना था ॿारनि, हाँ इहा ट्रेडिशन परंपरा आहे भोपाल में, इंडिया में? हाँ, जिते पंहिंजा सिंधी भाउर रहनि था हा उते इन जो आहे भई हटड़ियुनि जी पूॼा करे हा ऐं उन खां पोइ जेको आहे सो इहे उनखे मेलापड़ा चवंदा आहिनि। हा कहिड़ी वजह आहे इहा, कीअं परंपरा शुरू थी? इहो इन करे की पहिरीं पंहिंजे देश में लाइटूं न हूंदियूं हुयूं हा त उन जे करे इहे मेलापड़ा ॿारे ऐं उन सिंध सां खां रोशनी सिंध खां वठी हले थी। सिंध खां वठी इहा हले पई थी। उन जे करे जेको आहे सो ही मेलापड़ा ॿारे रोशनी कंदा ऐं उन सां गॾोगॾु फटाका या कुझु बि ॿार, इहा परंपरा आहे। पर हाणे त शहरनि में इहे गाना या मेलापड़ा मिलनि कोन था। पर जिते पंहिंजा सिंधी भाउर आहिनि हा उते बहुतायाती मिली वेंदा आहिनि। फुलझड़ियूं न ॿारजनि? फुलझड़ियूं ॿारे सघजनि थियूं, हा भाई उन में को हो कोन्हे। पर हाणे इन खे जेके असांजी नई पीढ़ी ईंदी इहे मेलापड़ा ॿाड़नि बंदि करे छॾींदी। भला लक्ष्मी बम मिलनि हिते संत हिरदाराम नगर में, भोपाल में? लक्ष्मी बम अञा ॾिसण में त न आया या आहिनि। फटाका जेके असां नंढपण में ॿारिया आहिनि, पथर फोड़ काॾे हली वियो ख़बर ई न आहे। वरी हिकिड़ा मिर्च निकिता हुया, सीटियूं निकितियूं हुयूं, उहा सीटी छो बैन कई अथऊं भला? सीटी बैन इन करे जो उनजो कहिड़े पासे भॼंदी उनजो पतो न आहे। हा ऐं माण्हुनि खे उन सां भई इंजर्ड थी वेंदा माण्हू। पर चौकीदार ऐं पुलिस वारा त रोज़ सीटी वेठा वॼाइनि। उन सीटीअ में फर्क़ु आहे भाऊ। हलो भाऊ, तव्हांखे ॾियारीअ जूं लख लख वाधायूं। धन्यवाद।